अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां कामरान जानी सिंधी। दोस्तों मां अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ो तमामु नायाब ऐं यादगार वीडियो खणी आयो आहियां उस्ताद जलाल चांडी जो, जेको उस्ताद जलाल चांडी जो इंटरव्यू आहे दोस्तों 1985 में इंटरव्यू थियो ऐं रेडियो पाकिस्तान खैरपुर में इहो इंटरव्यू थियो दोस्तों अॻु में मूं कलाम चयो त सुहिणा सॼण ईंदे कॾहिं मूंखां पुछण जे वास्ते। जॾहिं इहे मूं कलाम पे चया मुंहिंजे महबूब खे ख़बर पई त मुंहिंजो आशिक़ बीमार आहे। उहो जंहिंमहिल मूंखां पुछणु आयो, जंहिंमहिल इस्पताल जो दरवाज़ो टुटियो त मूं जंहिंमहिल कहिड़ो कलाम चयो, भली यार आए तूं दुलख भलायो, भली यार आए तूं दुलख भलायो, असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं, असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं, भली दोस्त आए तूं दुलख भलायो, भली यार आए तूं दुलख भलायो। माशाअल्लाह। अच्छा, हिन फिल्म में मुख़्तलिफ़ फनकारनि सां मुलाक़ात थी। कीअं था सम्झो त कम हिन फिल्म जे हवाले सां कहिड़े फनकार जो तव्हांखे वणे? छो जो ही तव्हांजे शोबे खां हटी करे ॻाल्हियूं आहिनि, ख़बर त पए त अदाकारी में बि तव्हांखे को अदाकार वणे थो। गुलाम मुस्तफ़ा ते कुरैशी मुस्तफ़ा उहो बि हिन फिल्म में हो। हा, छा हुनजो किरदारु हो, छा पई कयो हुन? हीरो हो, साइड हीरो। अच्छा, हीरो मां फिल्म में साइड हीरो। अॼु मुस्तफ़ा सां मिलिया हुया तव्हां या हिन फिल्म में मुलाक़ात मिलिया? अॼु में मिलिया हुया। दोस्तों इहो इंटरव्यू 1985 में थियो खैरपुर रेडियो में। त उते उस्ताद जलाल चांडी खे माना घुरायूं। उस्ताद जलाल चांडी जॾहिं 1985 में जेका फिल्म उस्ताद जलाल चांडी ते निकिती जलाल चांडियो, जंहिंमें उस्ताद जलाल चांडियो माना अदाकारी जा जौहर ॾेखारिया ऐं तमामु घणी मक़बूल थी वई ऐं बॉक्स ऑफिस ते माना पहिरें नंबर ते फिल्म वई उस्ताद जलाल चांडी जी। ऐं जिथे किथे माना हाकार थी वई त बाबा उस्ताद जलाल चांडी जी फिल्म जेका ठाही आहे तमामु भली फिल्म ठाही आहे ऐं कलाम बि तमामु भला आहिनि। त उस्ताद जलाल चांडी जी फिल्म जा कलाम बि मशहूरु थी विया ऐं हर जॻह ते वाह वाह थी वई उस्ताद जलाल चांडी जी। हर सिनेमा ते माना हाउसफुल पे हले फिल्म ऐं टिकट जेके ब्लैक में पिया खपनि दोस्तों, एॾी मक़बूल थी फिल्म दोस्तों उस्ताद जलाल चांडी जी। परिस्तार अची विया लखनि जी तादाद में, सिनेमा जूं सीटूं घटि पइजी वियूं दोस्तों। ऐं सिनेमा ते जेको उस्ताद जलाल चांडी जॾहिं फिल्म लॻी त माना कारोबार में वॾो माना वाधारो थी वियो दोस्तों। हर कंहिंजो कारोबार वधी वियो ऐं माण्हुनि जो कारोबार बि वधी वियो उस्ताद जलाल चांडी जे करे। त बाबा उस्ताद जलाल चांडी जी फिल्म लॻी पिया। हाणे जिथे किथे सही फिल्मूं लॻी पियो हुजनि, राहत सिनेमा में फिल्म लॻी पियो हुजे, बेम्बिनो में फिल्म लॻी पियो हुजे, डीलेक्स में फिल्म लॻी पियो हुजे, न्यू मेजेस्टिक में फिल्म लॻी पियो हुजे दोस्तों, कैपरी में फिल्म लॻल हुजे। माना हर सिनेमा ते का अहिड़ी सिनेमा न हुई जंहिं ते फिल्म न हुई उस्ताद जलाल चांडी जी। ऐं जिथे फिल्म लॻे पई त वॾा रिकॉर्ड पई ठाहे, रिकॉर्ड बिज़नेस करे पई दोस्तों। इहा उस्ताद जलाल चांडी जी अदाकारी ऐं उस्ताद जलाल चांडी जी कला हुई, जेको फनकार जे करे ॻाइण जे करे माण्हू उस्ताद जलाल चांडी सां मोहबत कनि पिया। सिंध जी आवाम उस्ताद जलाल चांडी सां मोहबत पई करे, पाकिस्तान जी आवाम उस्ताद जलाल चांडी सां मोहबत पई करे दोस्तों। त बिज़नेसमैननि बि हिन सां वॾो कमायो साईं। शाह असद बि तमामु घणो उस्ताद जलाल चांडी मां कमायो आहे इन फिल्म जे करे। हिन फिल्म काफ़ी शोहरत हासिल कई। कीअं भाई हिन खां अॻु में तव्हांजी शोहरत थी या फिल्म खां पोइ तमामु घणी शोहरत थी? असांखे दादा अॼु महिरबानी हुई। असांजे मोरे शहर में असां शहर जे माण्हू रहण वारा असां उते त कंहिंजी फिल्म न हलंदी कंहिंजे नाले सां, पर उते बि ब्लैक ते हुनजी टिकट हली असांजे मोरे शहर में, जिते मुंहिंजो राज आहे सॼो ॾींहुं रहां मोरे शहर में। सभु ॾिसनि, सभु ॾिसनि। हाणे उन जा ते बि ब्लैक ते हली। इहा आहे अलाह जी महिरबानी। माशाअल्लाह जी। दोस्तों उस्ताद जलाल चांडी ॿुधाए पियो त माना फिल्म जेका जलाल चांडी फिल्म हुई उहा तमामु घणी मशहूरु थी ऐं उन में जेको मुंहिंजो किरदारु हीरो जो ऐं मुस्तफ़ा कुरैशी जेको उनजो किरदारु जेको साइड हीरो जो, ऐं इहा फिल्म जेका तमामु घणी हिट थी ऐं मशहूरु थी। ऐं उस्ताद जलाल चांडी ॿुधाए पियो त माना एतिरे क़दुरु माना मशहूरु थी ऐं हिट थी जो मोरे में जेका सिनेमा ते बि माना ब्लैक ते फिल्म पिया हले, टिकट ब्लैक ते पिया हलनि दोस्तों। इहा उस्ताद जलाल चांडी जी शोहरत हुई, कामयाबी हुई दोस्तों।
पहिरियों कलाम जॾहिं तव्हांखे शौक़ु थियो ॻाइण जो जी जी उहो ॿुधाईंदो त कहिड़ो ॿियो कुझु यादि अचे थो कीअं इब्तिदा थी ॻाइण वॼाइण जी कंहिं उस्ताद बाक़ाइदे सेखारियो या इश्क में उस्ताद त मुंहिंजो हो साईं अली गुल महर किथे जो साईं? मीरपुर माथेले जो मीरपुर मुंहिंजो उस्ताद हो। माशाअल्लाह। पोइ तव्हां मोरे खां उते वेंदा हुयो या साईं? न साईं उस्ताद असांजे मुल्क में घणो रहंदो हो। मोरे में? जी अच्छा जी सर। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जो उस्ताद जेको अली गुल महर हो जेको ज़ात जो कल्होड़ो हो पर महर सॾाईंदो ऐं उस्ताद जलाल चांडे शुरू में माना जेको दरगाहनि ते ॻाईंदा सूफ़ी कलाम ॻाईंदा फ़ुकराई कलाम दरगाहनि ते ॻाईंदा पोइ वरी कैसेट जी दुनिया में आयो राग जी दुनिया में आयो उस्ताद जलाल चांडे पंहिंजे उस्ताद खां माना इजाज़त वठी करे पोइ इन जहान में आयो ऐं खड़ताल चपड़ी जो माना राग ॻायईं ऐं सॼी दुनिया खे झुमाए छॾियईं। दोस्तों खड़ताल ऐं चपड़ी खे जेका ओज ॾिनी न उहा उस्ताद जलाल चांडे ॾिनी तॾहिं त उस्ताद जलाल चांडे खे चवंदा त बाबा खड़ताल ऐं चपड़ी जो जेको आहे बेताज बादशाह फनकार आहे। दोस्तों इहे अलक़ाब जेके उस्ताद जलाल चांडे खे मिलिया ऐं अवाम जे तरफ़ां मिलिया। दोस्तों मोरो तव्हांजो असुल ॻोठ या? मुंहिंजो ॻोठ बरारी ते आहे बाक़ी मुंहिंजी रहाश मोरे शहर में आहे। मोरे शहर जी। ॻोठ असुल तव्हांजो कहिड़ो? उते हाणे ॿिया त नाला रही हुअसि बाक़ी हाणे जलाल चांडो आहे। ॿिया त रही हुअसि नाला हाणे त जलाल चांडो नालो अथसि। अच्छा उस्ताद तव्हांखे छा सेखारे? उस्ताद असां लखे साल कया जेको ॻायूं ॻायो सेखारे छॾी। शुरूआत कहिड़े कलाम सां थी? हाणे शुरूआत हुई त अॼु सुञाणी छो नथो को ॾिहाड़ो यादि कर दिलि सड़ी वई यार जानी दिलि सड़ी जो दाद कर। धुन यादि? हाणे ॿुधाए अॼु सुञाणी छो नथो को ॾिहाड़ो यादि कर अॼु सुञाणी छो नथो पर को ॾिहाड़ो यादि कर दिलि सड़ी वई यार जानी दिलि सड़ी वई यार जानी दिलि सड़ी जो दाद करो अॼु सुञाणी छो नथो पर को ॾिहाड़ो यादि कर अॼु सुञाणी छो नथो पर को ॾिहाड़ो